वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त इमरान खान पंहिंजे IMF प्रोग्राम जी बहाली नाकाम बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। बुज़दिल शख़्स ॾोहारी हुअण सबबि अदलिया खे तलाशी ॾियण लाइ तयार नाहे। IMF जे प्रोग्राम खां भॼंदड़ हाणे वरी अदलिया खां भॼी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ ऐं मुस्लिम लीग नून नेब न्याज़ी गठजोड़ जी बदतरीन इंतकाम खे मुंहुं ॾिनो आहे। इतलात वारे वज़ीर शदीद नामे चवण आहे त इमरान खान कंहिं मुल्क जे इशारे ते साज़िश करे रहियो आहे। साज़िश तहत मुल्की इदारनि खे कमज़ोर कयो पियो वञे। साज़िशी शख़्स जो सभिनी खे गॾिजी मुक़ाबिलो करणो पवंदो। इमरान खान खे शाबिहुल कुरैशीअ मां ख़तरो आहे। खेसि होशियारी करणु घुरिजे। ट्रांसपोर्ट जे तरक़ियाती कमनि में को बि कट न लॻायो वियो आहे। पंजाब जी निगरान हुकूमत तरफ़ां तहरीक इंसाफ कारकुन बिलाल जी मौत जो सबब कार हादसो करार। पोती अली बिलाल खे अस्पताल में छॾे फरार थींदड़ बजणा गिरफ़्तार। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जो चवण आहे त अली बिलाल जी पुलिस तशद्दुद में मौत जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। कंहिं बि शहरी जो मौत का मामूली ॻाल्हि नाहे। मदस पहिरियों साज़िश ऐं हाणे वरी क़त्ल जो इल्ज़ाम हयो वियो आहे। सियासत भली कई वञे पर कूड़ा इल्ज़ाम न हणण घुरिजनि। IG पंजाब उस्मान अनवर जो चवण आहे त तहरीक इंसाफ कारकुन पुलिस जे तशद्दुद में फोत न थियो आहे। 31 कैमराउनि जी मदद सां अली बिलाल खे अस्पताल आणींदड़ गाॾी जो पतो लॻायो वियो आहे। सोशल मीडिया ते PTI कारकुन जे मौत बाबति बेबुनियाद मुहिम हलाई पई वञे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां NDMA जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मुल्क जी मुलाक़ात दौरान कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ टेक्नोलॉजी इस्तेमाल करण ते इत्तफ़ाक़। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवण आहे त बरसाती बोर्ड जी तबाही मां सबक़ हासिल करणु घुरिजे। बरसाती बोर्ड सबबि पैदा थींदड़ असरनि खे घटि करण जी कोशिश कई पई वञे। गर्मियुनि दौरान हीट वेव जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई सघिजे थो। गड़ी खुदाबख्श भुट्टो वासिन सां ईरान में ख़ौफ़नाक हादसो। 5 भाती सड़ी फोत, 5 ज़ख़्मी। मुनीर पिताफ़ी जे घर अंदरि गैस सिलेंडर जे धमाके सबबि 5 भातियुनि तमदणी हवाले कयो। वाक़े जी इतलाह ते ॻोठ राज़ी पिताफ़ी हिसो। धारनि जी आबादकारी, करप्शन ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च रवां तवां बुरड़ी शाह करीम समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजा। गुलनि जी बरखा अॻवान जो चवण आहे त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंध खे अॻिलियत में तब्दील करण जी साज़िश पधरी थी चुकी आहे। हुक्मराननि खे सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कोट गुलाम मोहम्मद भरिसां पुरसरार बीमारी सबबि वधीक हिकु ॿारड़ो फोतुनि जो अंग वधी 7 थी वियो। सूबाई वज़ीर अज़राफ़ पेचूअ जे नोटिस खां पोइ पहुतल सिहत खाते जूं टीमूं बीमारी जी सुञाणप न करे सघियूं। चमड़ी जी बीमारीअ जो शिकार वधीक 7 ॿारड़ा अस्पताल मुंतक़िल। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म ऐं नाइब कप्तान मोहम्मद रिज़वान तरफ़ां अफ़गानिस्तान ख़िलाफ़ सीरीज़ में ॿाहिरि वेहण खां इनकार। संदन चवण आहे त आराम करण बदिरां संदन पहिरीं तरजीह क्रिकेट खेॾणु आहे। चीफ सिलेक्टर या बोर्ड अञा ताईं अफ़गानिस्तान ख़िलाफ़ आराम जो न चयो आहे।